कोट रिजिमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मोहम्मद रमज़ान उजण मूजिब वज़ीर आला सिंध जे सूबाई सलाहकार बराए ज़राअत मंसूर हुसैन वसाण ऐं बैरिस्टर हाला ख़ान वसाण तरफ़ां मिलियल बरसात मुतासिन लाइ राशन पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान वॾेरे मोहम्मद परवेज़ हाजाणो जी रिहाइशगाह हाजाणा हाउस ते बरसात मुतासिरीन ग़रीबनि मुस्तहक़नि में तक़सीम कयो वियो। पीपल्स पार्टी जे सीनियर वर्कर ग़ुलाम हैदर रिंद, समाजी अॻवान रफ़ीक अहमद रिंद, सीनियर सहाफ़ी हीरांद महरा, मुखी लालचंद मेंघवाड़, सहाफ़ी ग़ुलाम अकबर रिंद, सीनियर सहाफ़ी मोहम्मद अली उजण, दर्शन कुमार, आबिद अली हाजाणो, फहद अली हाजाणो, इफ्तिखार अली हाजाणो ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठ रिंद हाजाणा जे वॾेरे मोहम्मद परवेज़ हाजाणो चयो त असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान मंसूर हुसैन वसाण जा, जंहिं मूं ॾे राशन मोकिलियो जेको अॼु ॻोठ जे मुस्तहक़ीन में तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान रफ़ीक अहमद रिंद चयो त क़ाइदीन जे हुकुम ते मुस्तहक़ीन जी अमानत मुस्तहक़नि में तक़सीम कई वई। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजा अॻवान हर ॾुखे वक़्त में असां कारकुननि सां गॾु हूंदा आहिनि।